मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, यूनाइटेड अरब इमारात जिते हींअर बि 20 लख पाकिस्तानी आबाद आहिनि, पर मौजूदा हालतुनि में यूनाइटेड अरब इमारात वारनि पाकिस्तान खे उन सिफ़ में शामिलु कयो आहे जो हाणे वीज़ा असांजे लाइ ॾुखी थी वई आहे, ॼण त नामुमकिन बणिजी वई आहे। उनजो सबबु इहो आहे, हूअं बि अरब असांखे कॾहिं बि इंसान करे कोन सम्झंदा हुया त असां अरब वटि जेके अजमी आहियूं उहे इंसान आहियूं। हालांकि 60 वारे ॾहाके में अरब असां वटि पिनण ईंदा हुआ ऐं उन्हनि अयामनि में 60 खां 70 जे ॾहाके में असां उन्हनि खे कर्ज़ु ॾिनो, इमदाद ॾिनी। कर्ज़ु त अञा वापसि थींदो आहे, पर असां उन्हनि खे इमदाद ॾिनी। उन्हनि ॾींहंनि में जॾहिं पाकिस्तान जो रुपयो अमेरिका जे पाकिस्तान जा 4 रुपया अमेरिका जे $1 जे मुक़ाबले में हुया। जॾहिं असांजो 60 वारो ॾहाको 70 वारो ॾहाको, उन वक़्त में असां एतिरा मज़बूत हुआसीं जो 60 में 70 में इहे अरब असां वटि पिनण अचनि, असां उन्हनि खे माली मदद कयूं, इमदाद ॾियूं। उहे हींअर एतिरा मज़बूत थी विया ऐं असां कमज़ोर छो बणिजी वियासीं? छो असांजो रुपयो बैन अल-अक़वामी मंडी में एॾो वैल्यूलेस थी वियो? उनजो क़दुरु छो किरियो? उनजी क़ीमत छो किरी आहे आलमी मंडी में, बैन अल-अक़वामी इंटरनेशनल मार्केट में? छो रुपए जो वैल्यू कोन्हे? असां एतिरो कर्ज़ु खयूं, उन कर्ज़ ते तमामु घणा व्याज लॻो, इंट्रस्ट लॻो, पेनल इंट्रस्ट लॻो, कंपाउंड इंट्रस्ट लॻो। इन इंट्रस्टनि में ऐं उन कर्ज़ जी वापसी जी जेका क़िस्त हूंदी आहे उहा त असां ॾियण जी पोज़ीशन में न रहियासीं, पर व्याज बि अदा करे न सघियासीं, जेको असांजे मथां साल में IMF जो, वर्ल्ड बैंक जो, एशियन बैंक जो जेको असांजे मथां व्याज लागू थींदो हुयो, उहो व्याज बि असां अदा न करे सघियासीं। उन जे करे असां मक़रूज़ थींदा वियासीं ऐं घणो कर्ज़ी थी वियासीं। उहे पैसा कंहिं लुटिया? उहे पैसा हितां जी आर्मी, हितां जी ब्यूरोक्रेसी, हितां जी जुडिशरी, हितां जे बेईमान सियासतदाननि उहे पैसा खाधा, उन्हनि अयाशियूं कयूं ऐं क़ौम लुटिजी वई, बर्बाद थी वई, निबल थी वई, कमज़ोर थी वई। तंहिंजे करे असां हींअर अरबनि वटि असांजी का बि इज़त कोन्हे। अरबनि वटि पंहिंजनि जे लाइ हिकिड़ो कानून आहे ऐं अजमियुनि जे लाइ ॿियो कानून आहे। अरब ग़लती कंदो त उहा उनखे सज़ा न ईंदी, पर अजमी असांजो माण्हू हितां जो ग़लती कंदो त उनखे वॾी सज़ा मिलंदी। हिकिड़े मूंसां ज़िक्र कयो तुफ़ैल अहमद जूणे जी, उन चयो त असां उते टैक्सी चई त मां हलाईंदो हुयुसि, हुननि जा छोकिरा अरबनि जा जिद्दे में, मके में, मदीने में उते पाणी जूं बोतलूं पी खाली करे कॾहिं कॾहिं उछलाइनि, कॾहिं भरियल बोतलूं असांजे कारुनि में हणनि, असांजे शीशनि में अचे लॻनि। असां उनमें कुझु चई न सघूं, चवण जो असांखे को हक़ु कोन्हे। असां अरबनि खे ईअं न चई सघूं त तव्हां ग़लती कई आहे, छो त हू ग़लती खां पाक आहिनि, हू ग़लती न कंदा आहिनि। ग़लती असां कंदा आहियूं जेके सुञाऊं, ग़रीब आहियूं, ऐं ग़रीब असांखे कंहिं कयो? कॾहिं त अरब असां वटि आहे पिनण ईंदा हुयो, पर हींअर तव्हां अमीर थी वियो। असां अरब असांखे गॾु करे छॾींदा आहिनि, हमार गॾु करे छॾनि, कॾहिं बि नाले सां न छॾनि, या असांखे चवनि ग़ुलाम या ग़ुलाम, उहो या ग़ुलाम, ग़ुलाम माना नौकर, बानू, बानो असां उन्हनि वटि बाना, असां उन्हनि वटि नौकर, असां उन्हनि वटि गॾु। हुननि जो बर्ताव असां सां उहो जेको रैयत जे मथां वक़्त जे ज़ालिम गासिब हुक्मरान जो हूंदो। तंहिंजे करे यूनाइटेड अरब इमारात इहा पॉलिसी जोड़ी आहे त हाणे अरब पाकिस्तान खे वीज़ा न ॾींदासीं।
उन में पाकिस्तान जे गलतियुनि जी निशानदी कंदे UAE वारनि ॿुधायो त हिननि हिकिड़ी माई अचे थी, उन सां 4-5 ॿार गॾु होटलुनि ते, पेट्रोल पंपनि ते, उन सां गॾोगॾु जेके उतां जूं शादी हाल आहिनि, ॿियूं जेके उते मसरूफ़ तरीन बाज़ारूं आहिनि, उते उहे पिननि था, ॿारनि समेत मायूं पिननि थियूं। ऐं उन सां गॾोगॾु उहे पंहिंजी प्रॉस्टिट्यूशन, जिस्म फ़रोशी हितां जूं औरतूं वञनि थियूं जिस्म फ़रोशी थियूं कनि, छो त उनजो हिकिड़ो सबूत मूं वटि बि आहे। हिकु 5 छोकिरियूं, अक्सर करे हिते असां ॾिसूं था त उहे माण्हू अॼु खां 5 साल 8 साल अॻु में कुझु कोन हुया, ओचितो उहे माण्हू सऊदी विया, दुबई विया ऐं मोटिया त उहे अमीर थी आया। बाबा तव्हां हुते छा कयो? तव्हांखे हुते छा पैसा रियाल ईअं रोडनि ते पिया हुआ जो तव्हां अमीर थी वियो? मूं वटि हिकिड़ी 5 छोकिरियूं आहिनि, साइमा, अम्बरीन, शबाना, महक ऐं बुशरा। उन्हनि चयो पंहिंजे वारसनि सां गॾु आहियूं त असांखे फलाणा माण्हू वठी विया हुया दुबई, उते असांखे चयऊं त जेकी असां उते अरबन जे बिस्तर जी ज़ीनत जेकॾहिं तव्हां बनबो, तव्हांखे राति में जेकी पेमेंट थींदी उनजो अधु तव्हां हिसो खणंदो, अधु असां खणंदासीं। पर असांखे 5 साल रहिया, 5 सालनि में असां उते घटि में घटि हिकु छोकिरी ॿुधायो जंहिंजी उमिरि 19 खां 20 साल हुई, 14 सालनि जी उमिरि में हुननि खे वठी आहे, 14-15 सालनि जी उमिरि में वठी आहे। ऐं जॾहिं उहे मोटियूं त उहे 19-20 सालनि जूं हुयूं, गभरू, नौजवान, हसीन तरीन, महजबीन, चेहरा हुननि जा इंतिहाई ख़ूबसूरत, हरण जे अखियुनि वांगुरु गज़ाला हुननि जूं अखियूं, सर्व जीअं डिघो कदु, चेल हुननि जी सनड़ी, छाती हुननि जी जो जाहू जलाल सां चमकंदड़, कद हुननि जा ज़बरदस्त, वार हुननि जा चेल ते पे पिया। उन्हनि चयो त असांखे 5 सालनि ताईं हितां जे फलाणनि नाले वारा उहे हींअर सियासत में बि आया, इलेक्शनूं बि खटियूं, हुक्मरान बि थी विया, इलेक्शनूं खटी, जिन जा नाला खयमि उहे त हितां जूं आहिनि मायूं, पर उन्हनि ॿुधायो त पंजाब जूं छोकिरियूं केतिरियूं हुयूं, KPK जूं केतिरियूं हुयूं, बलोचिस्तान जूं हुयूं, पर बलोचिस्तान जूं घटि, KPK जूं ज़बरदस्त अंग में, पंजाब जूं वरी अञा घणियूं, ऐं 3 नंबर ते सिंध। इहे 5 छोकिरियूं जेके मूं वटि आयूं, इन्हनि चयो त असांजो केस दाख़िल कयो त असांखे फलाणा माण्हू वठी विया ऐं तइ कयो हुयो त जेतिरो तव्हां कमाईंदव अधु ॾींदासीं। साइमा ॿुधायो त 5 सालनि में मूं 5 करोड़ कमाया, 5 करोड़ कमाया, पर उन रेस वॾेरे जो भोतार, वक़्त जे सियासतदान, इलेक्शन में खटी ईंदड़, हींअर वॾनि गाॾियुनि ते घुमंदड़ आहिनि, वॾनि बंगलनि में रहनि था पिया, केतिरियूं ज़मीनूं वठी आहिनि, पंहिंजे इलाइक़नि में हींअर ज़मीनदार आहिनि, उहे माण्हू हितां जूं औरतूं ख़ूबसूरत छोकिरियूं वठी करे अरबन खे सप्लाई कंदा आहिनि। ॿुधायो हिकिड़ी छोकिरी, हिकु छोकिरी ॿुधायो त हिकिड़ो अरब हुजे, उन शराब पीतो, शराब पीअण खां पोइ हुन आइस पीती, आइस पीअण सां गॾोगॾु हुन ॿिया नशा जेके हुया उहे बि कया। पोइ मूंखे नंगो कई, उघाड़ो करे मूंखे चई डांस कर, ऐं मूंखे चई त सिगरेट जा 2 तूं बि चर्स जा भरियल पी,
सिगरेट चरस जा मूं बि पीता। पोइ मूं रक़्स शुरू कयो। मुंहिंजे रक़्स में हू महव थी वियो। जॾहिं नशा हुनखे फुल चढ़ी विया त हुन मूंखे पंहिंजे तरफ़ ॾे सॼो। सॾण खां पोइ हुन सिगरेट हिकिड़ो दुखायो। सिगरेट दुखाई ऐं मूंसां हुन सेक्स करणु शुरू कयो। सेक्स करणु शुरू करण दौरान हुन सिगरेट जा मुंहिंजे उज़्व मख़सूस ते ॾंभ ॾिना। जॾहिं ॾंभ ॾिए पोइ त मां दाहूं पी कयां। जीअं मां दाहूं पी कयां तीअं हुनखे जिनसी तस्कीन पई मिले। जिनसी तस्कीन में हू बेहोश पए थी वियो ऐं मूंखे वॾा अज़ाब ॾिनई। राति जो 3 खां 4 दफ़ा मूंसां हुन सेक्स कयो ऐं मूंखे बेहाल करे छॾियईं। वॾियूं वियाग्रा टाइप टेबलेट्स हुनखे खाधल हुयूं ऐं उन वक़्तु हिकिड़ी पाण इंजेक्शन बि पाण खे कई हुई जेका तमामु घणी महांगी पई नज़र आई। ऐं उन चयो उहा छोकिरी पढ़ियल हुई, BSc पास हुई। उन चयो त उहा इंजेक्शन जेका हुई उहा अमेरिका मेड हुई, अमेरिकन इंजेक्शन हुई जेका हुनजो ड्यूरेशन बि वधाए पई ऐं स्टिमुलेशन बि ॾिए पई ऐं उन में हुनखे तमामु लज़त घणी पई अचे। उन मूंसां वॾी बेवाजिबी कई। जॾहिं वापसि थियसि हुनखे घरु आयसि, हुनखे ॿुधायमि मालिक खे जेको हितां मूंखे वठी वियो हुयो इन कमिटमेंट ते त 5 सालनि जा तोखे 5 करोड़ ॾींदासीं, पर टोटल मूंखे ॾिनई 5 लख रुपया। ऐं मूं कमाया बि एतिरा पैसा हुया, कमाया बि मूं 10 करोड़ हुया, छो त रियाल जो रेट वॾो हुयो। कमाया बि 10 करोड़, 5 करोड़ पाण खणी आ, 5 करोड़ मूंखे ॾियां। सभु पैसा मुंहिंजा खाई वियो। 4 करोड़ 95 लख खाधई, मूंखे ॾिनई फ़क़ति 5 लख रुपया। उन्हनि सभिनी जी इहा ई दांह हुई त असांजो तव्हां केस दाख़िल कयो ऐं कोर्ट में हिते असांखे इंसाफ़ वठी ॾियो। क़ानूनी पेचीदगियूं जेके हुयूं उन्हनि खे नज़र में रखंदे मूं उन्हनि खे फिलफूर रिलीफ ॾियण जी लाइ कमिटमेंट कोन कई त मां तव्हांजो केस दाख़िल करियां थो, पर मूं उन्हनि खे चयो मां स्टडी कयां थो, केस खे पढ़ां थो, तव्हांजो मौक़िफ़ ॿुधुमि, वधीक मां पढ़ी करे पोइ तव्हां सां राब्तो कंदुसि। साथियो, इहा आहे सूरत हाल अरब ममालिक में, इहा आहे सूरत हाल यूनाइटेड अरब इमारात में, जिद्दे में। ऐं इहे जेकी बि अरब आहे इहे दुनिया जा उहे ज़ालिम सफ़ाक जाबिर इंसान आहिनि जेकी दुनिया जे मुहज़्ज़ब माण्हुनि खे पंहिंजो ग़ुलाम सम्झंदा आहिनि। ऐं असांजी का बि इज़त अरब ममालिक में कोन्हे, असांजी का बि इज़त अहिड़नि मुल्कनि में कोन्हे जिते वञी असांजा माण्हू पंहिंजूं इज़तूं नीलाम करे ईंदा आहिनि। ऐं केतिरा हितां जा दलाल जेके आहिनि उहे छोकिरियूं वठी उते वञी उनजूं इज़तूं ऐं असमतूं लुटाए पाण अमीर थी ईंदा आहिनि। ऐं उहे नियाणियूं जेकी सॼी ज़िंदगी खां पंहिंजे इज़त ऐं असमत खे लालच ऐं हवस जे नशे में अची करे क़ुर्बान कंदियूं आहिनि, पोइ उन्हनि खे उहा इज़त कॾहिं वापसि कोन थींदी आहे। साथियो, मुंहिंजो जेकॾहिं चैनल तव्हांखे पसंदि अचे सब्सक्राइब कजो, शेयर कजो ऐं सॼो ॿुधिजो। महिरबानी।